नवंदेरो जे कचे में ॿिनि औरतुनि जे क़त्ल थियण वारे मामले में पुलिस जी संगीन लापरवाही जो इंकशाफ थियो आहे। मुस्मात रशीदा ऐं शबाना शेख खे कुझु ॾींहं अॻु कारे जी तोहमत में क़त्ल कयो वियो हो। अवां खे आगाह कयो पिया नाज़रीन, रशीदा शेख जे अगवा बाद वापसि पहुचण वारे इतला बावजूदि पुलिस का बि कार्रवाई न कई हुई। इतला मिलण बावजूदि एसएचओ पाण वाक़े वारे हंधि आयो, नई पुलिस एहलकारनि खे मोकिलियो। ज़रियनि तरफ़ां इहा दावा कई वई आहे। रशीदा शेख जी वापसी जे ॿिए ॾींहं ते खेसि शबाना शेख समेत क़त्ल कयो वियो। नवंदेरो जे कचे में ॿिनि औरतुनि जे क़त्ल थियण वारे मामले में पुलिस जी संगीन लापरवाही जो इंकशाफ थियो आहे। अपडेट्स मालूम कंदासीं नूर मोहम्मद सुमरो खान जी। नूर मोहम्मद, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल, नवंदेरो भरिसां केटी ममता थाणे जे हद कचे जे इलाइक़े में 2 ॾींहं अॻु कारे जे इल्ज़ाम हेठि जेके 2 नारियूं क़त्ल कई वयूं हुयूं, उन्हनि में पुलिस जी गैर ज़िम्मेवारी जो इंकशाफ थियो आहे। 2 ॾींहं अॻु जॾहिं त अगवा ॼाणायल जेके रशीदा हुई, उहा राति जो देरि सां पाड़े वारनि वटि पहुती त पाड़े वारनि नवंदेरो एसएचओ खे इतलाउ कयो, जंहिं बैदि एसएचओ पाण न वियो, न ई एहलकारनि खे मोकिलियई, जंहिं सबबु रशीदा जे वारसनि खे सुध पई